अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद शामिल कंदासीं हेडलाइन। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधी 30 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 13,965 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 3,301 नवां केसेस आए। मुल्क में कोरोना वायरस वधण खां पोइ तालीमी इदारा बंद थींदा या खुलियल रहंदा, फैसलो अॼु थींदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि NCOC जो इजलास थींदो। इजलास में तालीम वारो वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चइनी सूबनि जा तालीम वारा वज़ीर ऐं लाॻापियल इख़्तियारनि जा अमलदार शिरकत कंदा। कराची में कोरोना केसेस में वाध सबब कराची सेंट्रल ज़िले जे 3 सब डिवीज़न में माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू। DC सेंट्रल पारां नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब लियाकताबाद, नॉर्थ नाज़िमाबाद ऐं नॉर्थ कराची सब डिवीज़न में 15 ॾींहनि लाइ माइक्रो स्मार्ट लॉकडाउन हूंदो। वफ़ाक़ सूबनि खे पैसा ॾियण लाइ तयारु नाहे। सिंध जा 31 अरब रुपया रोकिया विया आहिनि। वफ़ाक़ सिंध जे मामले में गैर ज़रूरी मुदाख़लत न करे सिंध जूं 3 वॾियूं अस्पतालूं वफ़ाक़ तहवील में वरितियूं। सिंध जी अस्पतालुनि जो कंट्रोल वफ़ाक़ खे ॾियण नथा चाहिनि। कुझु हेड मास्टर पंहिंजे पेशे सां धोखो करे रहिया आहिनि। ॿारनि खे पढ़ाइण वक़्तु रस्तनि ते एहतजाज पिया कनि। हेड मास्टरनि सां पुलिस जे रवैये जी हिमायत न पियो करियां, पर हिकु वकील जो पुलिस सां रवैयो गैर मुनासिब हो। कंहिं ॿिए इदारे जे एहलकार सां ईअं करे हा त शायदि न रहे हा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। गडाब वेझो क़ौमी शाहराह ते अणॼातल गाॾी जे टक्कर में 2 ॼणा फोत, 1 ज़ख़्मी। इतलाबाद पुलिस वाक़े वार हंधि पहुची लाश खां अस्पताल मुंतक़िल कया। फोतियुनि जी अली ऐं हफ़ीज़ तौर सुञाणप कई वई। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। गौसपुर वेझो अणॼातल हथियारबंद स्टाफ वटां पुलिस एहलकार अताउल्ला बाजकाणी ऐं चौकीदार पुनल बैलकाणी खे मुबैना तौर अगवा करे विया। इताबाद पुलिस पहुची जाइज़ो वठी मुलज़िमनि जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। पुलिस जो चवणु आहे त जल्द मुलज़िमनि खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ऐं सिंध जे अवामी ऐं मज़ाहमती शाइर राशिद मोराई जे विछोड़े खे 7 वरिया वियामी विया। अॼु संदसि 7वीं वरसी मल्हाई पई वई।